सिंध के तारीख़ी कब्रिस्तान मकली में दरगाह जान मोहम्मद शाह ते गैर कानूनी कब्ज़न ख़िलाफ़ रवासीन की रैली। सिंध के तारीख़ी ऐं क़दीमी कब्रिस्तान मकली दरगाह जान मोहम्मद शाह में बाअसर माण्हुनि पारां कब्ज़ा करे प्लाटिंग करण वारे अमल ख़िलाफ़ रवासीन रज़ा शाह, मज़ार ख़ासकिली, असगर अली शाह, नादिर शाह, याक़ूब ख़ासकिली ऐं ॿियनि जी अॻवानी में हिकु वॾी रैली कढी वई। रैली शाहजहान मस्जिद खां शुरू थी, जेका क़ौमी शाहरा जो गश्त कंदे ठट्टो प्रेस क्लब, मकली प्रेस क्लब ऐं नेशनल प्रेस क्लब ते पहुती। मुज़ाहिरीन के हथन में बैनर ऐं प्ले कार्ड खयल हुआ। प्ले कार्ड ते डिप्टी कमिश्नर ठट्टो गज़नफर अली क़ादरी ऐं ज़िले इंतज़ामिया पारां कब्ज़नि ख़िलाफ़ कयल कार्रवाई करण ते तारीफ़ ऐं शुक्रिया लिखियल हुआ। मीडिया सां ॻाल्हाईंदे मुज़ाहिरीन चयो त असांजे अबनि ॾाॾनि जे कब्रिस्तान ते कब्ज़ा माफ़िया पारां कब्ज़ा कया विया आहिनि। हिननि चयो त असां डिप्टी कमिश्नर ठट्टो गज़नफर अली क़ादरी जा शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं सुप्रीम कोर्ट जे हुक्म जी रोशनी में कब्ज़नि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कराई। मुज़ाहिरीन पारां डीसी ठट्टो के बाक़ी रहियल कब्ज़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो पिणु कयो वियो। रैली के इख्तिताम ते डिप्टी कमिश्नर ठट्टो गज़नफर अली क़ादरी के हक़ में नारेबाज़ी कई वई। डीसी साहब जिन मकली से गैर कानूनी कब्जा खत्म कराया,